या सोराना पकाए त ये हिबत वटाइन। या गाल पाण वारे हारी ज़हीर कई उन्हनि खे मिलंदे ॾिठाई। कोई गुलाम वारा उन तरफ़ वया या न? वला आलम। इन्हनि निभागनि खे हिबत खां सवा ॿियो केरु रहण ॾींदो? ॿुधाए मूंखे। वॾा रोल आहिनि सौट, हिक जाइ ते कॾहिं बि कोन वेहंदा। खणी रोल आहिनि, पर जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे अॼोको वेलो हिबत वटि टारींदा। व्यापारी जो हिबत जी उताक ते हली कयूं था हमलो। जेकॾहिं मिली वञनि था न त कयूं था उते जो उते पूरो। जेका तुंहिंजी मर्ज़ी सौट, मां त तोसां गॾु आहियां ऐं हर ज़ालिम खे सज़ा ॾियण लाइ मुंहिंजो तोसां साथ हूंदो। बाक़ी कंहिं बेगुनाह मथां ज़ुल्म करण जी मां तोखे इजाज़त कोन ॾींदो सौट। ज़ाहिरी तौर ते मां ज़ालिम आहियां, पर हिन दौर में केर बि मज़लूम न आहे। हर माण्हू पाण खां वधीक मज़लूम ते ज़ुल्म कंदो रहे थो। मञा थो त हिन दौर में अॼु जो माण्हू ज़ालिम बणिजी वियो आहे सौट, पर घणाई उन जी आहे जेको पंहिंजो वक़्तु इज़त सां था गुज़ारीनि। हिते केरु कुझु छा थो करे उन सां असांजो कुझु बि न वञे सौट। गुलाम ऐं जावेद मुंहिंजे मथां वार करे ईअं सम्झ त हू मूंखे मारे चुका आहिनि। छा अञा उन्हनि खे असां छॾे ॾियूं? इन्हनि खे सज़ा ज़रूर मिलंदी सौट, तूं रुगो तयारी कर। जेकर इहे हिबत वटि आहिनि त इन्हनि ॿिन्हिनि खे पूरो करे पोइ ॻोठ निकिरी था हलूं, ऐं न हलियासीं त चाचा अची हिते पहुचंदो। हिते ॿियो को बि कमु न आहे। जेसीं ताईं इहे वठ नथा ॾियनि एसी ताईं हितां हलणो न आहे। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।